न्यूज़ नाज़रीन मास्टर शेयर कर रहे हैं। कराची में इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग आउटलेट की तकरीब थी आहे। तवानाई वारे वज़ीर नासिर शाह चयो त असांजो असुल मक़सद माण्हुनि खे सहूलतूं ॾियणु आहे। सोलराइज़ेशन ज़रिए आवाम खे सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं। नासिर शाह जो चवणु हुयो ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त पीपी वफ़ाक़ी हुकूमत में अचे पई या न पई अचे। असां वटि मुख़्तलिफ़ राया आहिनि। इहो फ़ैसिलो सी कंदी। असां वफ़ाक़ी हुकूमत जो मुकमल सहकार करे रहिया आहियूं। मुल्की हालतूं अहिड़ियूं आहिनि जिन में सहकार करणो आहे। तवानाई वारे सूबाई वज़ीर जो इहो चवणु हुयो। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत जो मुकमल सहकार कंदी। कोयले जी खाणियुनि में जानी नुक़सान बाबति हिदायतूं कयूं आहिनि। जिन जी माइनिंग में हिफ़ाज़ती सहूलतूं न हूंदियूं उन्हनि जी लीज़ कैंसिल कई वेंदी। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु हुयो त हिन वक़्तु सस्ती बिजली थर मां ई वञी रही आहे, उनखे वधायो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची में इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग आउटलेट की तकरीब थी आहे, जंहिंमें तवानाई वारे वज़ीर नासिर शाह चयो त असांजो असुल मक़सद माण्हुनि खे सहूलतूं फ़राहम करणु आहे। कराची में इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग आउटलेट की तकरीब थी आहे। तवानाई वारे वज़ीर नासिर शाह चयो त असांजो असल मक़सद माण्हुनि खे सहूलतूं ॾियणु आहे। सोलराइज़ेशन ज़रिए आवाम खे सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं। नासिर शाह वधीक चयो त ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त पीपी वफ़ाक़ी हुकूमत में अचे पई या न पई अचे।